हाज़िर मुल्क के ॾाखिणी हिस्से में तेल ब्रेक डाउन खे बहाल कयो वियो आहे। सॼे मुल्क में हिन वक़्तु बिजली जो निज़ाम मुकमल तौर फ़ाल आहे। वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर चयो आहे त वज़ीर आज़म जी हिदायत ते ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में बिजली बहाल की वई आहे। हाज़िर मुल्क के ॾाखिणी हिस्से में तेल ब्रेक डाउन खे बहाल कयो वियो आहे। सॼे मुल्क में हिन वक़्तु बिजली जो निज़ाम मुकमल तौर फ़ाल आहे। वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर चयो आहे त वज़ीर आज़म जी हिदायत ते ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में बिजली बहाल की वई आहे। हाज़िर मुल्क के ॾाखिणी हिस्से में तेल ब्रेक डाउन खे बहाल कयो वियो आहे। सॼे मुल्क में हिन वक़्तु बिजली जो निज़ाम मुकमल तौर फ़ाल आहे। वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर चयो आहे त वज़ीर आज़म जी हिदायत ते ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में बिजली बहाल की वई आहे। हाज़िर मुल्क के ॾाखिणी हिस्से में तेल ब्रेक डाउन खे बहाल कयो वियो आहे। सॼे मुल्क में हिन वक़्तु बिजली जो निज़ाम मुकमल तौर फ़ाल आहे। वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर चयो आहे त वज़ीर आज़म जी हिदायत ते ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में बिजली बहाल की वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।